आया बुक्स त बुक्स असांखे कहिड़ा पढ़णु खपनि सिंधी खे प्रिपेयर करण लाइ। हाणे पहिरीं जेको बेसिक बुक आहे जेको हर एस्पायरेंट जेको आहे त पढ़ंदो आहे या एस्पायरेंट खे पढ़णु बि खपे जेको सिंधी सब्जेक्ट खे ऑप्ट करे थो फॉर CSS एंड फॉर PCS एज़ वेल। त हाणे उन लाइ पहिरियों बुक आहे सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो जंहिंजो अकबर लगारी जो बुक लिखियल आहे। उहो बिल्कुलु ब्रीफ सो बुक आहे, उहो सभिनी खे पढ़णु खपे, उनखे कंप्लीट हिकु रीड ॾियणु खपे छाकाणि त उन में सभु तव्हांजा जेके सिंधी सिलेबस जा जेके टॉपिक्स आहिनि जंहिंमें सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर थी विया ऐं उन में जेको आहे त शाइर बि आहिनि, कुझु जदीद शाइर बि आहिनि, कुझु क्लासिकल शाइर बि आहिनि ऐं उन में सिंधी नसरी अदब बि आहे जंहिंमें असांजो नॉवल अची वञे थो, अफ़सानो, ड्रामो, सफ़रनामो। त उन किताब खे पूरे किताब खे त सुठी रीड ॾियणी आहे, उनखे सुहिणे नमूने पढ़णो आहे। उन बुक खे पढ़ण खां बाद असांखे हिकिड़ो ॿियो बि बुक जेको आहे त कंसल्ट करणु खपे छाकाणि त जेको अकबर लगारी जो बुक आहे सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो उन में जेके सभु टॉपिक्स आहिनि उहे थोरा ब्रीफ लिखियल आहिनि ऐं असांखे जेको आहे त उनखे वधीक अञा एक्सप्लेन करणो, उनखे अञा वधीक सुहिणे नमूने सां प्रिपेयर करणो आहे जेके बि सभु टॉपिक्स आहिनि। त उन लाइ ॿ बुक्स आहिनि जेके मां रिकमेंड कंदी आहियां, उन्हनि मां तव्हां कोई बि हिकिड़ो जेको आहे त बुक ॿिन्ही मां जेको आहे त चूज़ करे वठो था ऐं चूज़ करे सघो था। हाणे उनजो जेको पहिरियों बुक आहे उहो आहे हाजी मुख़्तार अहमद मल्हा जो बुक आहे, ब्राउन कलर जो बुक आहे, थोरो मोटो सो बुक आहे, उहो तव्हां वठी सघो था। उनजो फ़ाइदो इहो हूंदो त उन में जेके ॿिया बि अदीब आहिनि जेके अॼुकल्ह सवालनि में या पेपर में पुछा वञनि था उहे बि जेको आहे त उन में आहिनि बुक में, उहे डिटेल्ड में लिखियल आहिनि, उन में पूरो सिलेबस जेको आहे त कंप्लीट थियल आहे। उहो बुक तव्हां पढ़ी सघो था छाकाणि त अकबर लगारी जे बुक में तव्हांजा सभु जेके बेसिक्स हूंदा टॉपिक्स उहे क्लियर थी वेंदा ऐं तव्हां वधीक उनखे तयारु करण लाइ तव्हां जेको मुख़्तार मल्हा जो बुक आहे उनखे पढ़ी सघो था। उन में तव्हांखे सभु टॉपिक्स मिलंदा जेके ॿिया अदीब आहिनि, जेके ॿिया शाइर आहिनि या जेके मौजूदा दौर जा शाइर आहिनि उहे बि तव्हांखे उन बुक में मिलंदा। उन खां बाद में जेको ॿियो बुक आहे उहो आहे मुश्ताक मसरूर बारे जो बुक। उन जा बुक जा ॿ फ़ाइदा आहिनि, हिकिड़ो उहो बुक त उन सां तव्हांजो जेको सिंधी CSS जो सिलेबस आहे उहो बि कवर थी वेंदो, पर उन सां गॾोगॾु जेको जनरल सिंधी पेपर आहे, जनरल सिंधी पेपर PCS लाइ उनजो बि तव्हांजो उन में पोर्शन जेके हूंदा उहे कवर थी वेंदा। हाणे उन जा जेके ॿिया पोर्शन आहिनि जीअं शाइरनि जा बेत ॾिना वेंदा आहिनि त उन शाइरनि जा जेके बेत या शेर आहिनि उन जो हवालो लिखो या उन्हनि जी सम्झाणी लिखो, त उन बुक में उहे बेत ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जे हेठां उन्हनि खे जेको आहे त बिल्कुलु आसान सिंधी में उन्हनि जी सम्झाणी लिखियल आहे, त उतां जेको तव्हांजो सवाल हूंदो उहो उतां कवर थी वेंदो। ऐं उन खां अलावा उन बुक में जेके पहाका आहिनि या जेके चवड़ियूं आहिनि, जेके ॿिया टॉपिक्स आहिनि जेके जनरल सिंधी पेपर PCS में अची वञनि था उहे बि तव्हांजा उतां कवर थी वेंदा मुश्ताक मसरूर बारे जे बुक में। छाकाणि त ॾिसो न जेको बि स्टूडेंट आहे जेको सिंधी सब्जेक्ट खे ऑप्ट करे थो CSS में त ऑब्वियसली उहो जेको आहे त सिंध खां ई बिलोंग रखंदो हूंदो आहे, उनखे सिंध जो जेको PMS आहे PCS आहे उहो बि ॾियणो आहे, त उन लाइ हुते चाहे तव्हां ऑप्शनल सिंधी सब्जेक्ट ऑप्ट कयो या न कयो पर तव्हांखे जनरल सिंधी पेपर त पढ़णो बि पवंदो ऐं उहो तव्हांखे ॾियणो बि पवंदो बिकॉज इट्स कंपल्सरी ऐं उहो तव्हांखे एनी हाउ सुहिणे नमूने सां प्रिपेयर करणो आहे। त इहो जेको बुक आहे उहो तव्हांखे हुते बि हेल्प आउट कंदो, CSS सां गॾोगॾु तव्हांखे जेको PCS आहे उते बि हेल्प आउट कंदो। त हाणे असांखे जेको आहे त कहिड़ा कहिड़ा बुक्स पढ़णा आहिनि सिंधी सब्जेक्ट खे प्रिपेयर करण लाइ, हिकिड़ो त आहे अकबर लगारी जो बुक, उन खां बाद में ॿियो आहे हाजी मुख़्तार अहमद मल्हा जो बुक ऐं टियों बुक आहे मुश्ताक मसरूर बारे जो बुक्स। ये बुक्स पढ़ण मां कोई बि ॿ बुक्स जेको आहे त तव्हां सिलेक्ट करे सघो था। इन बुक्स पढ़ण खां अलावा तव्हां जेको आहे त यूट्यूब ते जेको लेक्चर्स आहिनि सिंधी जा जेके मां अपलोड कया आहिनि तव्हां उहे बि ॾिसी सघो था, उहे बि जेको आहे त उन्हनि मां बि तव्हांखे काफ़ी सारी हेल्प आउट थींदी। छाकाणि त जॾहिं मां ॾिठमि त स्टूडेंट्स जेके काफ़ी मूंखे अप्रोच कनि पिया उन्हनि जूं सिंधी में मार्क्स तमामु घटि हुयूं ऐं मुंहिंजूं जीअं त 3 साल माशाल्लाह जेको आहे त सुठा मां नंबर खया आहिनि सिंधी में 70+, त
उनजे लाइ मां सोचियमि त स्टूडेंट्स खे थोरो गाइड कयां रिगार्डिंग सिंधी सब्जेक्ट। ऐं यूट्यूब ते जेको आहे त सभु सब्जेक्ट जा तव्हांखे लेक्चर्स मिलंदा, चाहे IR हुजे, पॉलिटिकल साइंस हुजे, जेंडर स्टडीज़ हुजे, पर सिंधी जा लेक्चर्स जेको आहे त हुते अपलोड कान्हनि थियल। तव्हांखे सिंधी जो मटीरियल मवाद जेको हूंदो उहो इंटरनेट ते घटि मिलंदो, त उनजे लाइ मां सिंधी जा जेके लेक्चर्स हुया उहे अपलोड कया ऐं काफ़ी सारा मां वीडियोज़ बि ठाहिया आहिनि त तव्हां सिंधी सब्जेक्ट खे कीअं सुठे नमूने सां प्रिपेयर जेको आहे त करे सघो था। छाकाणि त CSS में न जेको लैंग्वेज वारो पोर्शन आहे उन मां असांखे हिकु सब्जेक्ट ऑप्ट करणो हूंदो आहे, त उन लाइ इलाही सारा सुठा सब्जेक्ट आहिनि जिन में सिंधी अची वञे थो, पंजाबी अची वञे थो, बलोची अची वञे थो, स्कोरिंग बि आहिनि ऐं हर हिक खे सिंधी जेको सब्जेक्ट आहे उहो ऑप्ट करणु खपे। बिल्कुलु आसान सो सब्जेक्ट आहे ऐं तव्हांजी पंहिंजी ॿोली आहे ऐं उन सां गॾोगॾु स्कोरिंग सब्जेक्ट बि आहे, त उहो ऑप्ट करणु खपे। पहिरीं तव्हांखे लेक्चर्स सिंधी सब्जेक्ट जा जेके तव्हांजा बेसिक्स क्लियर कोन्हनि त उहे जेको आहे त ॿुधणा आहिनि। उनखां बाद में तव्हांखे बुक पढ़णो आहे, बुक मां कवर करणो आहे, अकबर लगारी जो बुक, मुख्तार मल्हार जो बुक या मुश्ताक मसरूर पारेजे जो बुक। उनखां बाद में हिकु वेबसाइट आहे www.sinsalamat, त उन वेबसाइट ते तव्हांखे जेको बुक्स आहिनि, स्पेशली जेके ड्रामा थी विया, नॉवेल, अफ़साना जेके सिलेबस में मिलियल आहिनि, उहे तव्हांखे डाउनलोड करणा आहिनि। डाउनलोड करे पोइ तव्हां उन्हनि खे पढ़ी सघो था। उहे ईज़ीली जेको आहे त तव्हांखे हुतां बुक्स मिलंदा, स्पेशली जेकी ड्रामा सिलेबस जो पार्ट आहिनि ऐं उन्हनि खां अलावा जेके नॉवेल आहिनि, जीअं रहिजी वियल मंज़र, पढ़ाॾो, सोई सॾ, नूर जहान, इहे जेके नॉवेल आहिनि या जेके अफ़साना आहिनि उहे तव्हांखे हुते PDF फॉर्म में मिली वेंदा, जेको अगेन विच इज़ अ वेरी गुड सोर्स। सिंसलामा जेका वेबसाइट आहे उहो काफ़ी माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी। उतां तव्हां जेको बुक्स आहे उहो डाउनलोड करे सघो था ऐं उन्हनि खे प्रिपेयर करे सघो था ऐं उन्हनि जूं समरीज़ वग़ैरह जेके आहिनि या उन्हनि नॉवेल अफ़साननि वग़ैरह खे पढ़ी सघो था।